बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। कावन खे इजाज़त कांकां जी, बुलबुल जी सदा ते बंदिशा, हर शाख ते चिबरो वेठो आ। अंजाम गुलिस्तान छा थींदो, नाअहल असांजो माली आ, हिन मुंहिंजे चमन जो छा थींदो। बदज़ोक जे हथ में बाग़ रहियो, मासूम वणनि जो छा थींदो। क़ाबिल एहतराम क़ाइद अवाम यूनिवर्सिटीअ जा इंतहाई मेहनती ऐं बाकिरदार असांजा मुलाज़िम, उन्हनि सां गॾु दर्स ॾींदड़, इल्मु विरहाईंदड़ असांजा उस्ताद ऐं हिन कारोबार खे हलाईंदड़ काग़ज़ी पोरियो कंदड़ असांजा ऑफिसर, उन्हनि सभिनी खे अस्सलामु अलैकुम, या अली मदद हक़ मौजूद। गुलिस्तान को लहू की ज़रूरत पड़ी, सबसे पहले ही गर्दन हमारी कटी, फिर भी कहते हैं मुझसे ये अहले चमन, ये चमन है हमारा तुम्हारा नहीं। बात फूलों तक होती तो सह लेते हम, अब तो कांटों पे भी हक हमारा नहीं। अपनी किस्मत पे नाज़ा न हो ज़ालिमों, दौर बदलेगा ये वक्त की बात है। वो यकीनन सुनेगा सदाएं मेरी, क्या तुम्हारा खुदा है हमारा नहीं। तो ही दुनिया है, इन दुनिया में सब को अचे थो ऐं पंहिंजो किरदार निभाए वञे थो, पर ही जेको पोरियत आहे यकीनन उहो ख़ुदा खे बि प्यारो आहे। ख़ुदा बि उन सां मोहबत करे थो। अल कासिब हबीबुल्ला ख़ुदा पोरियत खे पंहिंजो दोस्त चवे थो। उहो इन करे चवे थो त ही निटहनि नुस्ख़नि में कमु कनि था, ही ततीअ थधीअ खे कोन ॾिसनि था, ऐं ही पंहिंजनि इदारनि सां निबाह कनि था, ऐं निबाह खां पोइ हिलाल जी रोज़ी पंहिंजनि बचनि खे खाराइनि था। इन्हनि जे लाइ लतीफ़ साईं चयो त सीअ सड़नि विल वेहनि, उतरनि ओट न कनि, फ़क़ियूं जे फ़िराक जूं वतियूं हुयूं जन, मौत न मारियो तन्ही मारियो मौत खे। सो ही पोरियत जेके न राति ॾिसंदा आहिनि न ॾींहुं ॾिसंदा आहिनि, पर हिननि इदारनि जूं हिफ़ाज़तूं कंदा आहिनि, हिननि बेजान भितियुनि जूं, हिननि रोडनि रस्तनि खे सींगारींदा आहिनि। ऐं पोइ जॾहिं इहे महिनत कंदड़ असांजा उस्ताद जेके हिननि सिंध में या असांजे नौजवान नसल खे तालीम ॾींदा आहिनि, असांजा ऑफिसर पंहिंजो कमु कंदा आहिनि, ऐं पोइ जॾहिं उन्हनि खे पंहिंजा हक़ न मिलंदा आहिनि त पोइ उहे ईअं ई रोडनि ते निकिरी ईंदा आहिनि, जीअं अॼु क़ाइद अवाम जा उस्ताद साम्हूं वेठा आहिनि, ऑफिसर साम्हूं वेठा आहिनि, ऐं ही समय पोरियत वेठल आहिनि। ऐं सभिनी जो हम आवाज़ हिकु ई आवाज़ आहे त या असांखे पंहिंजा मसइला ॾियो या इहे सीटूं छॾे वञो। असां बि चऊं था त बाबा जेकॾहिं तव्हां खां ही इदारा नथा हलनि ऐं तव्हां ही इदारा नथा हलाए सघो त ख़ुदारा हिननि इदारनि खे अञा वधीक बर्बाद न कयो, हिननि इदारनि खे अञा वधीक तबाह न कयो। ही सीटूं छॾे वञो ऐं तव्हां वञी पंहिंजे घर वेही रहो ऐं हिननि कंहिं ॿिए खे वारो ॾियो जेको हिन इदारे खे हलाए सघे, हिननि पोरियतनि जा जाइज़ मसइला हिननि खे ॾेई सघे, हिननि उस्तादनि खे पंहिंजा मसइला ॾिए, हिननि ऑफिसरनि खे पंहिंजा मसइला ॾिए। तव्हां जेकॾहिं नाकाम थी विया आहियो त तव्हांखे इख़लाक़नि इन्हनि उहिदनि तां इस्तीफ़ाऊं ॾियणु खपनि, ऐं जेकॾहिं इस्तीफ़ाऊं न ॾींदो त हिननि खे हटाइण बि अचे थो, ऐं असांखे इन्हनि सीटुनि ते जेकॾहिं विहारे ऐं तव्हां जूं आजाऊं बि करे सघूं था त पोइ इन्हनि सीटुनि तां तव्हांखे असां हटाए बि सघूं था। हिननि पोरियतनि जा माज़ीअ में हिननि पोरियतनि जा माज़ीअ में इहे मिसाल रहिया आहिनि। हिननि पोरियतनि टंडरो ॼाम जहिड़ी तहरीक हलाए उतां जे वाइस चांसलर खे उतां ज़ोरीअ सीट तां लाथो हुयो, ऐं हिननि पोरियतनि जा मिसाल आहिनि त लम्स यूनिवर्सिटीअ में उतां जे रजिस्ट्ररनि खे लाथो हुयो। हिननि पोरियतनि जा मिसाल आहिनि त हिननि तहरीकूं हलाए ऐं मार्च करे नज़ीर मुग़ल खे घर भेड़ो कयो हुयो त उनजा तव्हां कुझु बि न आहियो। सो उन जे करे तव्हांखे सीरियस थी करे हिननि जा मसइला हल करणा पवंदा। जेकॾहिं हल न कंदो त अॼु असां पम्प्स यूनिवर्सिटीअ में असांजा अॼु इजलास आहे,
असां उते तव्हांजे हटण जी ॻाल्हि कंदासीं, हटाइण जी ॻाल्हि कंदासीं ऐं असां तव्हांजे लाइ सॼी सिंध में तहरीक हलाईंदासीं। तमामु हिकिड़ी गहरे ॾुख जी ॻाल्हि आहे त तव्हां फाइनेंस प्लानिंग कमेटी जूं मीटिंगूं करे हिते जेके बि सीटूं बचियल हुयूं, जिन ते माण्हू जिन खे प्रोमोशन माण्हुनि खे मिलणियूं हुयूं, उहे तव्हां उन्हनि में मथियनि आकाउंट खे ख़ुशि करण लाइ उहे तव्हां ख़तमु करे छॾियूं आहिनि। अॼु जेकॾहिं अॻियां का सीट ख़ाली न हूंदी, जेकॾहिं पंप ड्राइवर जी सीट न हूंदी ऐं ड्राइवर जी सीट न हूंदी त इहो क्लीनर ड्राइवर किथां थींदो, इहो हेल्पर टू पंप ड्राइवर किथां थींदो, इहो इलेक्ट्रीशियन किथां थींदो। जॾहिं उहे सीटूं ई न हूंदियूं त इहे माण्हू रिटायर बि उते ई थींदा ऐं इहे माण्हू पंहिंजो सॼी उमिरि उन में ई गुज़ारे वेंदा। सो उन जे करे अहिड़ियूं वेसाघातियूं तव्हां करे रहिया आहियो। इहे अमल करे तव्हां सिंध जे ॿियनि यूनिवर्सिटियुनि खे ऐं उन्हनि जे वाइस चांसलरनि खे वाटूं ॾेखारे रहिया आहियो, जेका तमामु घणी नाजाइज़ी आहे ऐं असां इहा शइ हर क़दम ते न क़बूलींदासीं। तव्हां वक़्त ते प्रोमोशन ॾियो, तव्हां वक़्त ते हिननि माण्हुनि खे लीव इनकेशमेंट ॾियो, तव्हां वक़्त ते हिननि खे पघारूं ॾियो। अॼु बि हिकिड़े तमामु घणी ॾुख जी ॻाल्हि आहे त लाड़काणे यूनिवर्सिटी लाड़काणे तव्हांजी जेका कैंपस आहे, कॉलेज आहे, उन्हनि जा मुलाज़िम, उतां जा उस्ताद, उतां जा ऑफिसर रोडनि ते ॿाकारनि पिया। गुज़िरियल हफ़्ते उन लाड़काणे में असां धरणो हणी आया आहियूं, पर अञा ताईं तव्हांजे कन ते जून आहे। अॼु बि जॾहिं हिते हिननि धरणो हयो आहे त मूंखे हितां फ़ोनूं अचनि पियूं त फ़िलहालु हिननि खे हटायो ऐं पोइ असां हिननि सां ॻाल्हियूं कंदासीं। मूं चयो बाबा इन्हनि खे इहे हटंदा कोन, मां उते अचां थो। जेकॾहिं तव्हांखे ॻाल्हियूं करणियूं आहिनि त बिल्कुलु असां नथा चाहियूं, हीअ इदारा असांजा आहिनि, हिननि इदारनि खे असांखे हलाइणो आहे, हिन इदारनि जी बका जे लाइ असांखे सोचणो आहे। असां हिननि इदारनि जे लाइ जंहिंमां असांजा बचा पलजनि था, असांजो पेट पलिजे थो, असांजो अंगु ढकिजे थो, असां कॾहिं न चाहींदासीं त असां इन्हनि जी का बदनामी जो बाहिस बणिजूं, पर हिन जी बदनामी जो बाहिस तव्हां आहियो ऐं तव्हां हिननि खे मजबूर कयो था। अॼु जेकॾहिं तव्हां हिननि जॉइंट एक्शन कमेटी जेका आहे, जंहिंमें उस्ताद आहिनि, ऑफिसर आहिनि, मुलाज़िमनि जो वॾो अंग आहे, उन्हनि खे जेकॾहिं घुराए ऐं उन्हनि जूं ॻाल्हियूं ॿुधंदो ऐं उन्हनि जा जाइज़ कमु कंदो ऐं जेकॾहिं लाड़काणे क़ाइदेवाम कॉलेज जे जेकॾहिं पघारूं रिलीज़ कंदो ऐं उन्हनि जा उहे सभु मसइला हलंदो त असांखे को शौक़ु न आहे त असां रोडनि ते निकिरूं। सो उन जे करे इहे सभु शयूं तव्हांखे करणियूं पवंदियूं। जेकॾहिं बजट जी खोट आहे, जेकॾहिं हिन इदारे जे हिननि रोडनि रस्तनि सां, हिननि इमारतुनि सां, हिननि इदारनि सां जेकॾहिं तव्हां सचा आहियो सलीम रज़ा साहिबु, त हिन वक़्तु हिननि सां एहतजाज में तव्हांखे बि वेहणु खपे हा ऐं तव्हां हिते अचो हा ऐं सरेआम चओ हा त बाबा मूं वटि बजट न आहे ऐं मूंखे बजट नथी मिले, त पोइ ॾिसो त हीअ तव्हांजे इदारे जा सभई उस्ताद, सभई शागिर्द, सभई मुलाज़िम, सभई ऑफिसर तव्हां सां गॾु रोडनि ते हूंदा ऐं तव्हांखे बजटूं वठी ॾींदा। पर जॾहिं तव्हां मथे वञो था, तव्हां हेक जे कंहिं मीटिंग में वियो था त तव्हां बिल्कुलु उते नथा ॻाल्हायो ऐं तव्हां उते सही नमूने सां हिननि मुलाज़िम जो केस नथा रखी सघो। सो उन जे करे तव्हां नाकाम वञो था। उन जे करे तव्हांखे या त इहा सीट छॾे ॾियणु खपे या त हिननि मुलाज़िमनि जो केस खणी ऐं हिननि खे हिन जा मसइला तव्हांखे ॾियणु खपनि। हाणे वक़्तु गुज़री वियो आहे, हाणे असां माठ करे कोन विहंदासीं, असां पंहिंजा हक़ ज़रूरु वठंदासीं। सोन बाज़ार मां गिनी वठिबो आहे, फैज़ रहबर खां पिनी वठिबो आहे, जो सम्झो त हीउ हक़ आहे असांजो, हक़ दुश्मन खां छिनी वठिबो आहे। असांखे ख़बर आहे त तव्हां ॿोली कहिड़ी सम्झंदा आहियो, तव्हां ॿोली हीअ ई सम्झंदा आहियो। उन खां पोइ तव्हांखे फिफड़ी लॻंदी आहे, पोइ तव्हां हिननि खे घुराईंदा आहियो ऐं ॻाल्हियूं कंदा आहियो। पर सुठो इहो अमल आहे, मुहज़ब माण्हू उहे हूंदा आहिनि जेके हिननि शयुनि थियण खां अॻु में ई ऐं ॻाल्हियूं कंदा आहिनि, उन्हनि खे पंहिंजा हक़ ॾेई छॾींदा आहिनि। तव्हां सदाईं हिननि मुलाज़िमनि खे हिननि जा हक़, हिननि जी धरणनि, हिननि जे मुज़ाहिरनि खां पोइ तव्हां ॾिना आहिनि। उन खां पोइ उहे हक़ जॾहिं असांखे मिलंदा आहिनि, पोइ असां तव्हांजो थोरो न आहियूं मञंदा, असां पंहिंजी महिनत सां तव्हां खां पिनी न, तव्हां खां छिनी वठंदा आहियूं ऐं पोइ तव्हां असांखे ॾींदा आहियो। हींअर बि थियण ई खपे हा त जेकॾहिं हीअ सुबुह वेठा हुया हिते त तव्हां मथां लही अचो हा,
तव्हां पंहिंजे ऑफिस मां अचो हा ऐं हिननि ते शफ़क़त भरियो हथु रखंदे ऐं हिननि खे तव्हां वठी वञो हा ऐं हिननि खे चओ हा त हलो ऐं मूंसां गॾु हली वियो ऐं मां तव्हांखे सभु शयूं ॾेखारियां थो ऐं जेके बि तव्हां जूं जाइज़ शयूं आहिनि मां उहे मञंदुसि। पर तव्हां उहे न कयो। हींअर बि अॼु आया आहियूं, तव्हां मूंखे हींअर यादि न आहे त अलाए कंहिं मूंखे फ़ोनूं कयूं पिए, को न को हिननि जो माण्हू हुयो जंहिं वटि मुंहिंजो नंबर हुयो या हुननि खे मिलियो हुयो, पर यकीननि हुननि खे ख़बर पइजी चुकी हूंदी त हींअर असां हिते पहुता आहियूं त तव्हां हींअर बि अची सघो था। तव्हां लाइ असां ॻाल्हियुनि जा दरवाज़ा बंदि न आहिनि कया, पर उहे दरवाज़ा जेकॾहिं तव्हां खोलींदो, जेकॾहिं तव्हां हिकिड़ो दर खोलींदो असां 20 दर खोलींदासीं, तव्हां हिकिड़ो दर बंदि कंदो असां 100 दर बंदि कंदासीं। उन जे करे बजटुनि जूं बि खोटूं आहिनि। मञा थो त वफ़ाक़ तरफ़ां सिंध गवर्नमेंट तरफ़ां असांखे बजटूं नथियूं मिलनि, घटि थियूं मिलनि, पर उन्हनि जो इहो मतिलबु न आहे त तव्हां हिननि पोरहतनि खे पंहिंजा जाइज़ हक़ न थियो। उनजो इहो मतिलबु न आहे जो हू तव्हांखे एतिरो त मिले थो तव्हांखे जो तव्हां वक़्त ते पघार त ॾेई सघो था। सो उन करे तव्हां लाड़काणे यूनिवर्सिटी लाड़काणे कैंपस जे मुलाज़िमनि खे उन्हनि खे पघार ॾींदो, हिननि जा रहियल जेके बि जाइज़ मसइला आहिनि उहे तव्हांखे ॾियणा पवंदा। तमामु हिकिड़े गहरे दुख जी ॻाल्हि आहे त तव्हां तव्हांजे स्टेक होल्डर्स खे तव्हां स्टेक होल्डर नथा सम्झो। असांजे शकील चांडियो हिकिड़ो महिनती असांजो सदर आहे, हितां जो असांजो फेडरेशन जो फर्द आहे। जेकॾहिं उन खे तकलीफ़ ईंदी त सिंध जे 22 यूनिवर्सिटियुनि खे तकलीफ़ ईंदी। अॼु जेकॾहिं तव्हां शकील चांडे खे इग्नोर कंदो, अॼु जेकॾहिं तव्हां हितां जे उस्ताद तंज़ीम जे अॻुवाननि खे इग्नोर कंदो, ऑफिसरनि खे इग्नोर कयो त ईअं सम्झो तव्हां फापासा खे इग्नोर था कयो, तव्हां ऑल सिंध एम्प्लॉइज़ फेडरेशन खे इग्नोर था कयो ऐं तव्हां सॼे सिंध जे ऑफिसरनि खे इग्नोर था कयो। अहिड़ो न थिए, ॾींहुं न थिए जो सभु इहे जेके 3 स्टेक होल्डर आहिनि उन्हनि जूं मरकज़ी तंज़ीमूं तव्हांजे ख़िलाफ़ सॼी सिंध में एहतजाज कनि। सो उन जे करे तव्हांखे हिकु दफ़ो ॿीहर आउं हिकिड़ी सुठी सलाह ॾींदुसि त वधि खां वधि सुठो माण्हू उहो हूंदो आहे जेको ॻाल्हियुनि ते अचे ऐं ॻाल्हियुनि जे टेबल ताईं अचे। जेकॾहिं ॻाल्हियूं कंदो तव्हां सां कंदासीं, न त बाबा ही रोड ऐं रस्ता सच पुछो त असांखे मज़ो ईंदो आहे एहतजाज कंदे। घुरूं छो वेर खां वठूं छो न गोघे, घुरूं छो गपुर खां वठूं छो न गोघे, पिनण खां छिनण में मज़ो थो अचे, ॿनियुनि लाइ वञुनि लाइ वतन जे हदुनि लाइ मञा थो विढ़ण में मज़ो थो अचे, मिले अमन इंसाफ़ सभिनि खे बुखारी त झूमण नचण में मज़ो थो अचे। सो उन जे करे असां पंहिंजा हक़ तव्हां खां पिनी कोन वठंदासीं पर छिनी वठंदासीं। सो इहे सभु शयूं असांखे अचनि थियूं। सो महिरबानी करे असांखे पंहिंजा इहा हक़ ॾियो। ऐं आउं हिन वक़्तु CM साहिबु मुराद अली शाह खां बि अपील करियां थो ऐं मुतालबो करियां थो त जिते तव्हां सिंध यूनिवर्सिटीअ में थींदड़ करप्शन जो चओ था त उते उन्हनि जो नोटिस वरितो आहे, तीअं तव्हां हिते बि थींदड़ करप्शन जो नोटिस वठो त बाबा आख़िर जेके ही बजटूं मिलनि थियूं इहे बजटूं आख़िर किथे ख़र्च थियूं थियूं ऐं काॾे वञनि थियूं। उन जे करे वफ़ाक़ बि हिननि खे असांखे जेका बजट ॾिनी आहे हिननि ते इंक्वायरियूं विहारियो, हिननि खां पुछो ऐं उन्हनि इंक्वायरियुनि कमेटियुनि में असांजो सदर हितां जो हुजणु खपे, हितां जो ऑफिसर एसोसिएशन जो सदर हुअणु खपे ऐं उन खां पोइ उस्ताद तंज़ीम जो सदर हुअणु खपे जेको उन्हनि जे साम्हूं आहे इंक्वायरी थियणु खपे ऐं उहे उन जा मेंबर हुजणु खपनि। सो उन जे करे इहे सभु शयूं आहिनि। अॼु असां पंहिंजो एहतजाज पंहिंजो इजलास बि कंदासीं ऐं साफ़ ई ॿाहिरनि जा असां तमामु घणा थोरा हितां आहियूं, उन्हनि खे गुज़ारिश था करियूं त बाबा हिननि ग़रीबनि जो आवाज़ु, हिननि पोरहतनि जो आवाज़ु तव्हां आहियो ऐं असांजो आवाज़ु तव्हांजे ज़रिए ई ऐवाननि ताईं पहुचे थो ऐं हिननि में खुटखुटो पैदा थिए थो ऐं हिननि जूं दिलियूं बीहणु शुरू थी वञनि थियूं। सो उन जे करे तव्हां साहिबनि खे बि असां गुज़ारिश था करियूं त असांजो आवाज़ु तव्हां मथे ताईं पहुचायो। उन्हनि जी बि तमामु घणी महिरबानी। हिकु दफ़ो ॿीहर तव्हां क़ाइदे अवाम यूनिवर्सिटी जे मुलाज़िमनि जी तमामु घणी महिरबानी। उन खां पोइ तव्हां खां असां माफ़ी बि वठंदासीं त असांखे कुझु देरि थी वई, छाहे जो वाट ते रस्तो तमामु ख़राबु हुयो
असां त घणेई तेज़ आयासीं पे, पर ट्रैफ़िक जे घणे हुजण जे करे ॾाढी असांखे दिक़त थी। सो उन जे करे जेके दोस्त इंतज़ारु कयो आहे उन्हनि खां बि असां माफ़ी जा तलबगार आहियूं। दोस्तो तव्हांजी घणी महिरबानी। तव्हां जंहिं वक़्तु असांखे घुराईंदो त इंशाअल्लाह हलिया ईंदासीं। ही तव्हांजा जेके एहतजाज आहिनि बिल्कुलु इहा हिकिड़ी सूंहं आहिनि, इहा हिकिड़ी असांजी ज़ीनत आहिनि, असांजे तंज़ीमुनि जी सुञाणप आहिनि ऐं इंशाअल्लाह तव्हां सां गॾु आहियूं। जेकॾहिं हिन फौरी तौर ते मसइला हल न कया त इहो मसइलो सिंध लेवल ते खणी वेंदासीं ऐं असां उते बि एहतजाज कंदासीं। सो उन जे करे दोस्तनि जी तमामु घणी महिरबानी। जंहिं वक़्तु घुरायो त हलिया ईंदासीं, महफ़िल खे मचायो त हलिया ईंदासीं। ही मेड़ त ख़ुशियुनि जा आहिनि, मगर जे सूलीअ ते सॾायो त हलिया ईंदासीं। महिरबानी।